नाज़रीन, सिंध की सुहिणी सकाफ़त जो ॾियारो सुभाणे रिवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। मेरान टीवी के सॾ ते सिंध रहे आबाद सदा के सिरे हेठि सॼी सिंध सकाफ़ती रंगन सां झरकी पई आहे। सकाफ़ती ॾियारे की मुख्य तकरीब कराची में प्रेस क्लब आॾो थींदी, जंहिंमें नाले वारा अॻुवान शरीक थींदा, जॾहिं त नाले वारा फ़नकार सुर जी वर्खा कंदा। हज़ारे धरती धणी काफ़िलनि की सूरत में मुख्य तकरीब में शरीक थी पंहिंजी अज़ीम सकाफ़त सां मोहब्बत जो इज़हार कंदा। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ही आम ख़बर ॾेई रहिया आहियूं त सिंध जी सुहिणी सकाफ़त जो ॾियारो सुभाणे रिवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। मेरान टीवी जे सॾ ते सिंध रहे आबाद सदा जे सिरे हेठि सॼी सिंध सकाफ़ती रंगनि सां झरकी पई आहे। सकाफ़ती ॾियारे जी मुख्य तकरीब कराची में प्रेस क्लब आॾो थींदी, जंहिंमें नाले वारा अॻुवान शरीक थींदा, जॾहिं त नाले वारे फ़नकार सुरनि जी वर्खा कंदा। हज़ारे धरती धणी काफ़िलनि जी सूरत में मुख्य तकरीब में शरीक थी पंहिंजी अज़ीम सकाफ़त सां मोहब्बत जो इज़हार कंदा।